वालेकुम। उम्मीद आहे त सभु दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। जिन जिन ताईं मुंहिंजो हीउ वीडियो पुॼे थो, आवाज़ु पुॼे थो, सभिनी जे लाइ दुआ घुरायां त सभु ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अदा अॼु को हीउ वीडियो मां तव्हांखे ठाहे ॾेखारियां थो इन जे लाइ त तव्हां बग़ैर सिंधी कीबोर्ड इंस्टॉल करण जी बि तव्हां पंहिंजे मोबाइल में सिंधी कीअं टाइप करे सघो था। ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मूं अॼु ताईं कॾहिं पंहिंजे मोबाइल में सिंधी कीबोर्ड न आहे रखियो। इन जे करे जो मां वटि मुतबादिल हमेशह हूंदो आहे मुंहिंजो लैपटॉप। ऐं अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो त मां बग़ैर सिंधी कीबोर्ड जे पंहिंजे मोबाइल में सिंधी टाइपिंग कीअं कंदो आहियां। उन जे लाइ मां यूज़ कंदो आहियां चैट जीपीटी जी हीअ एप्लीकेशन हीअ तव्हां ॾिसो था मुंहिंजे स्क्रीन ते। मां हिन खे ओपन कयो, ठीकु आहे। इन में मां छा कंदो आहियां, सिंधी लिखंदो आहियां रोमन में। छा में लिखंदो आहियां? सिंधी रोमन में। बसि मां लिखां थो हिन वक़्तु असांजे शहर कंबर में गर्मी जी शिदत तमामु घणी थी वई आहे। हुनजो सबबु वणनि जो घटि हुजणु आहे। वण माहौल खे थधो कंदा आहिनि, जेतिरो थी सघे वण पोखियो। हाणे तव्हां ॾिसंदा हूंदो, तव्हां ॾिसो त तव्हां सोचींदा हूंदो हीअ त हिन इंग्लिश में रोमन में लिखी आहे सिंधी रोमन, हिन खे चइबो आहे दोस्तो रोमन में। पर तव्हां इहो ॾिसो त हाणे इहा सिंधी में कीअं थी कन्वर्ट थी वञे। मां हिते हिकिड़ी इंटर हणंदुमि, इंटर ओ हितां लॻंदी आहे इंटर। दोस्तो मां तव्हांखे काफ़ी दफ़ा ॿुधायो आहे त मोबाइल बि हिकु नैनो कंप्यूटर आहे। तव्हां हिन जो इस्तेमालु जेतिरो सिखंदव ओतिरो तव्हांजे लाइ फ़ाइदो आहे। त हीअ ॾिसो, हाणे जेकॾहिं मां हिन खे लिखी ॾियां सिंधी में ट्रांसलेट कयो, ठीकु आहे। ऐं मां हिन खे कमांड ॾिनी, ॾिसो दोस्तो तव्हांजे साम्हूं आहे। अहिड़े तरीक़े सां मां पंहिंजी मोबाइल में सिंधी टाइप कंदो आहियां। मां वटि सिंधी कीबोर्ड न आहे। ऐं ॾिसो हिन सिर्फ़ु कंबर में हीअ जेको काफ़ कलम जी जॻह ते काफ़ कुतो अची वियो आहे। हिन वक़्तु असांजे शहर कंबर में गर्मी जी शिदत तमामु घणी वधी वई आहे, जंहिंजो हिकु वॾो सबबु वणनि जी घटिताई बि आहे। वण माहौल खे थधो ऐं ख़ुशगवार बणाईंदा आहिनि। हिन ॾिसो अञा हिन उन जुमिलनि खे वधीक बहितर बणायो। तंहिं करे जेतिरा थी सघनि ओतिरा वण पोखियो ऐं पंहिंजे माहौल खे सरसब्ज़ बणायो। ॾिसो हिन अञा वधीक ॿोलीअ खे हुनखे सुठो करे लिखी ॾिनो। त दोस्तो वधीक अहिड़ा वीडियोज़ ॾिसण जे लाइ हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। सिखण जे लाइ अॻिली वीडियो में मां तव्हांखे ॾेखारींदुमि त तव्हां पंहिंजे वीडियो में कीअं जेको आहे सो सिंधी में टाइटल ऐं उनजा जेके पंहिंजो वीडियो जे मुतालिक़ जेका बि उन वीडियो में कुझु बि सिंधी में लिखणु चाहियो त कीअं लिखी सघो था। ऐं सिंधी फ़ॉन्ट पंहिंजे मोबाइल में कीअं तव्हां इंस्टॉल करे सघो था ऐं मुख़्तलिफ़ सिंधी फ़ॉन्ट कीअं उन्हनि खे इस्तेमालु करे सघो था पंहिंजे वीडियोज़ में। त दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त शेयर कयो त जीअं घणा खां घणा दोस्त हिन मां फ़ाइदो वठी सघनि। महिरबानी।